सतनाम सत श्री अरवाह पूज सुखमनी साहिब सतरी अष्टपदी जिनजो ॿियो पद सत्य जे बारे में प्रभु सच्चा वर्णन कयल आहे वो असांजे कीअं हृदय में आहे कीअं उनखे ॼाण सां असांजो जीवन धन्य धन्य थी वेंदो वो पद असां श्रवण कयूं। सतस्वरूप दे जिन मान्या सतस्वरूप दे जिन मान्या करुण करावन तिने मूल पछाना करुण करावन तिने मूल पछाना सतस्वरूप दे जिन मान्या जाके हृदय विश्वास प्रभु आया जाके हृदय विश्वास प्रभु आया तत्व ज्ञान तिसु मन प्रगटाया ओ तत्व ज्ञान तिसु मन प्रगटाया ओ तत्व ज्ञान तिसु मन प्रगटाया जिस माह समाना जिस ते उपजा तिस माह समान ओ जिस ते उपजा तिस माह समाना ओ बस माह ले
साहब सुंदर उपदेश पूरे आण जो भाव असांखे पंहिंजे सुंदर मन बनाइण जो ये साधन बताइनि था। प्रभु कृपा करे असां खे ॿुधी करे हृदयंगमन कयूं। सत सवरू सत्य सचो हक़ो आहे जेकी ॾिसण में अचे थो इहो नाहे। राम माया म आया न आया जेके ॾिसण में अचे थो इहो नाहे। असांजे अखियुनि जे अॻियां साबित आहे त बाडी जे असांजे अॻियां पई आहे मुर्दे जी बाडी। मुर्दो सॼो ई छो वियो, काई शइ अंदरों निकिरी वई, शरीर उथायोसि नथो हले, उथे नथो। जेके अंदर जूं टे मूल वस्तु हुयूं उहे निकिरी वयूं। आत्मा प्राण अंतःकरण, आत्मा प्राण अंतःकरण। मन बुद्धि चित्त अहम भाषण वारी आत्मा प्राण जे थंभे ते खड़ो आहे, जेका बाडी खे खून जो दौरे सां हलाए थी। राम समझणो ई पवंदो का अंदर शइ ॿी हुई, उन जो नालो आहे सत स्वरूप। उहो ई तुंहिंजो आत्म स्वरूप आहे। असां सभिनी जो ब्रह्मा खां वठी चीटी ताईं जेका आत्मा वसे थी उहा हिकिड़ी आहे, असांजो सत स्वरूप। जिन हृदय में पंहिंजे हृदय में इन शइ खे मञियो आहे त बाडी इन जे आसरे बीठी आहे। बसि जिन मञियो सत स्वरूप हृदय, जिन मान्या। मञण मन सां वास्तो आहे, ॼाण बुद्धि सां वास्तो आहे। मन मञण सां वास्तो आहे, ॼाण मन मने विधो पोइ छा थींदो? करन करावन तन मूल पछाणिया। राम करन जेके ॾिसण में अचे थो ठहियल, करण माना ठहियल, करण माना वरी उन जो कारण कहिड़ी कहिड़ी शइ छो ठाहे, उन जो कारण प्रभु बहितर थो ॼाणे। जेको असांजे ठाहे वो करण भी ठाहे, कारण भी ठाहे, बस कई बनाए छॾे। तो करण कारण प्रभु एक है। ठाहियो अथई उन जो कारण पाण बणाए, उहो प्रभु हिकिड़ो ई आहे। तिन मूल पछाण, उन मूल खे पहचाने वेंदो जॾहिं पंहिंजे आत्म स्वरूप खे मन सां मञींदो। असां सखी बाबा जंहिंजे दर ते वेठा आहियूं उनखे ध्यान में रखी ॿुधंदा अचूं। जेकी हे असां ॿुधंदा सभु उन्हनि हृदय में धारण कयो हो, उन जा पूर्ण रूप हुया। उहे इन तत खे सम्झी विया। इन जे सम्झण लाइ सतगुरु जी शरण में आत्म ज्ञान मिले, जिन खे हृदय में धारण सां असांजो तत जी पहचान पइजी वञे। असां पाण खे सुञाणनि सभ में साईं खे ॾिसी करके। राम उन प्रभु के साखी के ॾिसी करके, साखी थी संसार के ॾिसी असां हलिया वञूं। कोई हस्ताक्षर न, जाके हृदय विश्वास प्रभु आया। अहिड़े सत्य ते, अहिड़े प्रभु ते, उन अंतर्यामी जिनके विश्वास अची वियो, भाव पक अची वई। बस सत्स्वरूप ई वेठो आहे जेको असांजे इन सॼे संसार जी प्रक्रिया खे हलाए रहियो आहे। तत्व ज्ञान तुस मन प्रगट आया।
वेदन जो, शास्त्रन जो, स्मृतन जो, पुराणन जो सजो तत्व ओम अक्षरा ओंकार वो ज्ञान प्रकट थी वेंदो। मन माना पंहिंजे ख्याल में, ख्याल ज्ञान जो खज़ानो बणिजी वेंदो। ख्यालनि जो जमाव आहे, संकल्पनि जो पुंज आहे। मन प्रकाशक थियो, बस संत जे हृदय में मुख में ज्ञान ही ज्ञान निकरंदो, ॼाण ही ॼाण निकरंदी। प्रभु हिकु ज्ञान आहे, श्री राम ॼाण ही लाइट आहे। न औजा रूपी संसार अंधारे में असां ज्ञान जी लाइट संतन में वठी करके बस उहा ॿारे हिन अंधारे में निकिरंदा वञूं। तत्व ज्ञान ॾिस मन प्रकट आया, जॾहिं प्रकट थी वियो पोइ कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा थींदा। भय ते निर्भय होए बसाना। ग़लति कम जो नतीजो दुख, उहो दुख ॾियण वारो यमराज भॻवान जो मां आहियां। उन यमराज खां भव खां उहो हटी वेंदो। संतन गुरनि जे ज्ञान ते जेको हलंदो यमराज भव खां छुटी वेंदो। भय ते निर्भव, बस भव खां निर्भय थी वेंदो। भव ॾियण वारे होए बसाना, होए बसाना। श्री राम काथे वसदो वञी, जिसते उपजा तिस माय समान। तत्व ज्ञान मन में अची वियो, बस उन में सदाई समायो रहंदो, उन ओम शब्द में समायो रहंदो। जंहिंमां पैदा थियो हो वरी उन में समायो वञे। संत सजन वञी उन में समाजनि था। तत्व ज्ञान खे हृदय में धारण करे, समझी करे, शब्द सां जुड़ी वञी शब्द जो रूप थिया। जिससे उपजा तो समाह समान। श्री राम ईअं समाया, ईअं समाया, बस मायले बस गॾाई। खंड में खंड मिली वञे, गुड़ में गुड़ मिली वञे, मिठाई में मिठाई मिली वञे, मिट्टी में मिट्टी मिली वञे। कीअं जेका शइ आहे जंहिंजी आहे उन मिली वञे त हिकु रूप थी वञे, अलॻि नज़र न ईंदी। श्री राम वस्तु मायले वस्तु गॾाई। वस्तु वस्तु सां मिली वई, आत्मा आत्मा सां मिली वई, परमात्मा लीन थी वई। ताको भिन्न न कहना जाई। उहा भिन्न नज़र कीअं ईंदी? पाणी वञी पाणी सां मिलियो, अंबे अंब मिलिया, अंबे पाणी खे चइबो आहे। सलड़ सलड़ मिलिया, सलड़ पाणी खे चइबो आहे। श्री राम वार वार से मिलिया, वार पाणी खे चइबो आहे। ज्यों जल में जल आए खटाना, जल अच जल में पियो, त्यों ज्योति संग ज्योत समान। मिट गए गवन पाए विश्राम, नानक प्रभु के सदगुरु। ताको भिन्न न कहना जाए। श्री राम भिन्न चयो न वेंदो। जो हर जपे सो हर जे। केर जपे थो? ये आवाज उन्हीं जो, शब्द उन्हीं जो, जपण वारो ॿियो काथे रहियो? पंहिंजो पाण खे जपे रहियो आहे। राम ॿियो त आहे कोन भाई। प्रभु अभिन्न, तूं भिन्न सां जोड़ी वेठो आहे। जेके तोखां अलॻि आहिनि, जेको अभिन्न आहे तोखां टुटी नथो सघे, उन सां जुड़े नथो। संग सहाई सुहावे न चीत, जो बहराई तां सुखरी। श्री राम प्रभु कृपा करे समझण जी तौफीक बख्शे। ताको भिन्न न कहना जाई। पर हाणे इहा सॼी ॻाल्हि बूझे बूझनहार विवेक, इहा बुझण हारे जी प्रभु कृपा करे इहो विवेक प्रकट थिए। विवेक नालो आहे सत्य असत्य जी पहचान। सत्य छा आहे, असत्य छा आहे, धर्म छा आहे, अधर्म छा आहे, पाप छा आहे, पुण्य छा आहे। बुझी वेंदो, उन सत्य खे पहचानींदो।
बस उन में समायो रहंदो, जेके लिखियल आहे सभु पाण मिलंदो पियो। नारायण मिले नानक, नारायण सां मिली नारायण मां सृष्टि जी उत्पत्ति थी। नारायण जे नाभि मां नड़ो निकितो, कमल गुल निकितो, उन मां ब्रह्मा प्रकट थियो। श्री राम उहा ई सॼी प्रक्रिया हले थी। स्त्री मां नाड़ो निकिरे थो न बेटा, नाड़े मां हिकु ॿार गुल पैदा थी थो अचे। सॼी नारायण मिले नानक, असांजे पैदा करण वारे सां मिलियो वञे जीव हिकु थी बस हिकु थियूं, असां हिकु थियूं, हिकु थियूं, हिक सां हिकु मिले जुड़े, उनजो माध्यम प्रेम जो माध्यम। हिक सां हिकु मिलंदो तॾहिं जॾहिं प्रेम। बस प्रभु हिकु आहे, प्रभु प्रेम आहे, प्रभु हिकु आहे, प्रभु प्रेम आहे। हिक सां हिकु मिले, हिक सां हिकु मिली हिकु प्रकट थींदो आहे राम। हा, हिक सां हिकु मिली 11 थींदो आहे। उन योग सां जुड़ी वेंदासीं त वॾी असांखे शक्ति प्राप्त थींदी। हिक सां जुड़िया रहंदासीं, कंहिंजो भव न रहंदो, कोई परायो न रहंदो, कोई धारियो न रहंदो। सुखमनी जिन्हनि खे धारण कयो, सुखमनी सुख अमृत नाम, सुखनि जी मणी, सुखनि जो साधन। सुख चाहे फल आहे, सुख चाहे असांजी इच्छा सां मिलंदो, ईअं न आहे। उनजो बीज आहे ज्ञान, सुख जो साधन। हे ज्ञान जेको मिले थो उनखे हृदय में धारण कंदासीं, सदाईं सुखी रहंदासीं। सुखी ॿियनि खे सुखियो कंदो। जेको दुखी आहे ॿियनि में शेवा पियो वठंदो, ॿियनि खे दुखी पियो कंदो, छा सुख ॾींदो? सुख मनी सुख अमृत प्रभु नाम, हृदय में न नाश थियण वारो अमृत, न जंहिंजी मृत्यु थिए। ओम अक्षर ब्रह्म आहे। भगत जना के मन विश्राम, प्रभु जी भक्ति कंदड़ जे मन में सदाईं विश्राम रहे थो। उन प्रभु जे नाले खे ध्याए करे जायज़ आहे सत्संग महासंग जेको ज्ञान मिलियो आहे, प्रभु कृपा सां सत्स्वरूप खे हृदय में रखी करके शब्द जे रूप में असां सदाईं ध्याईंदा रहूं। ओम सोहम आत्म सो, आत्मा जा इहे ॿई नाला आहिनि। उहे असां उहे आहियूं, उहे आहियूं। बकरियूं थी न पऊं, असां शेर आहियूं। इंद्रनि जा गुलाम न थी पऊं, उनखे नियंत्रण में हलायूं। सतनाम सत श्री राम। वाह सत्स्वरूप, सत्स्वरूप शब्द चई था। अपना रूप पछान समझ मन दर्शन, अपना रूप पछान समझ मन दर्शन, जैसे सिंह अजाम है डोला, आपन जीनस भरम ते भूला। जैसे सिंह अजाम है डोला, आपन जीनस भरम ते भूला। होए रहा है जान समझ मन दर्शन,
पए उन में बचड़ो जायो छॾिजी वियो हली वई पंहिंजो पाण प्रभु जी प्रकृति अहिड़ी आहे बकरो जाईंदो आहे हली पवंदो आहे गांइ जो बछड़ो जाई पवंदो आहे हली पवंदो आहे तीअं ई शेरणी जो बछड़ो जनावरनि जा बछड़ा ईअं ई थींदा लॻभॻि बकरनि जे धन सां मिलियो शेरनि जो झुंड न थींदो आहे बकरनि जो झुंड लंघियो उन में मिली जीअं हो ॿे कनि होए ॿे करे हिकु ॾींहुं कोई शेर लंघियो हुजे हिनखे ॾिठे अड़े हे शेर थी ॿे थो करे अड़े भेण कन खां वठी आयुसि श्री राम अॼु पाणी जे मथां बीहाई हे छा थो करे तूं शेर आहे तूं ॿे थो करे बकरनि आहे चन मां बकरी आहियां चए हे ॾिस तुंहिंजो स्वरूप ॾिस मुंहिंजो स्वरूप ॾिस चए हिकिड़ो ई आहे पोइ पाणी गाज करायसि जीअं पंहिंजी गाज कयईं ते उनजी गाज निकिती ते शेर रूप सतगुरु जो असांखे संग मिली वञे संत जो श्री राम जैसे शिंग अजा में डोलिया अजा बकरी आपन चीनस भरम ते भूला भरम में अची वियो मां हे आहियां इंद्रियूं असांजूं बकरियूं आहिनि असांजो गुलाम थी विया असां इंद्रियुनि खे नियंत्रण में हलायूं पंहिंजी गाद करे पोइ रहाया जान हा खसूरी बसे मृग के माही बन बन सूंघे भटके जाए खसूरी बसे मृग के माही बन बन सूंघे भटके जाए ओ हो रहा है जान रहा है जान समझ मन दर्शन हो रहा है राम समझ मन दर्शन खसूरी नाभि में आए पर बाहर घर में थो हैरान थे तो खुशबू का थिया जैसे तो नाभि में वो आत्मा असा में आनंद असा में हा जिन तुमको नीचे कर जाना रमता राम सकल घट माना जिसको नीचे कर जाना रमता राम सकल घट माना सो साधु परवान समझ मन दर्शन सो साधु परवान समझ मन दर्शन अपना रूप पहचान रोहल भीत भरम की भा जब मोरी प्रीत साहेब स्यों लागी रोहल भीत भरम की भागी जब मोरी प्रीत साहेब स्यों लागी रोहल भीत भरम की भागी ओ आत्म में गलतान समझ मन दर्शन ओ आत्म में गलतान समझ मन दर्शन अपना रूप पहचान समझ मन दर्शन बाबा अपना रूप श्री राम जय 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 राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय हर हर महादेव बजरंग बली की दुर्गा मैया की और गुरु नानक देव सतगुरु वसण घोट शहंशाह पारूशाह साहिब
सतगुरु साईं खोताराम साहिब, सच्चे साईं सुतराम दास साहिब, अमर शहीद साईं कंवरराम, सती शहंशाह बाबा अफजलराम, सर्व संतन महात्मा, सर्व संतन को साधो बोलो लाल करो।